दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणियूं ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक वफ़ा साले राजपर जी लिखियल कहाणी नेरनि में सजायल ख्वाब ॿुधाईंदुसि। हू सालनि पुॼाइण असांजे घर आई हुई। अचणी न वञणी शायदि घस भुलिजी अची निकिती हुई। सच्चाई त आहे, मन मंदर में आस्थानो अॾे वेठल माण्हू जॾहिं भेरो भञी वाटूं विसारे छॾे उन लाइ ॿियो चई बि छा थो सघिजे। हो कमरे में मुंहिंजी माउ ऐं भेनरुनि सां वेठी हुई। कमरे में दाख़िल थियसि त हिन ते नज़र पई, छिरकी वियसि, पर हिन जे चहिरे ते बदहवासी जा के बि आसार न हुआ। मूं ॾांहुं ॾिसी मुरकी पई ऐं मुरकने चयाईं, करीम, ख़ुशि त आहीं न? हा फ़ाती, ख़ुशि आहियां, मुख़्तसर वरंदी ॾिनमि। होरियां होरियां करे भेनरूं भाॼाई कमकार जे सांगे सां कमरे मां ईअं निकिरी वयूं जीअं घोट कुंवार खे लाऊं ॾियण खां पोइ सेज ते गॾु विहारे औरतूं खिसकी वेंदियूं आहिनि। अमां बि इहो चई ॿाहिरि हली वई, अबा तूं फ़ाती सां कचहरी कर त आउं मानी टिकी जो बंदोबस्तु करे वठां। कमरे में आउं ऐं फ़ाती अकेला रहिजी वियासीं। हू कमरे में फ्रेम थियल तस्वीरुनि खे गौर सां ॾिसी रही हुई ऐं मूं टिक ॿधी खेसि ॾिठो पिए। हू शादी खां पोइ ॻोठु छॾे शहर में रहण खां पोइ कहिड़ी न बदिलजी वई हुई। जामशोरे जी थधियुनि ऐं कोमल हवाउनि संदसि कणकाए रंग खे निखारे ॻोरो करे छॾियो हो। चहिरो सेवर बल्ब जीअं ॿरी पियोसि। हू अखां वधीक ख़ूबसूरत पई लॻी। मूंखे लाॻी थो घूरींदो ॾिसी चपनि ते मुर्क विखरी वियसि। हिन पंहिंजाइप वारी निगाह सां मूं ॾांहुं ॾिठो ऐं पोइ किताबनि जी शेल्फ ॾांहुं ॾिसणु लॻी। ओचितो शेल्फ ते रखियल तस्वीरनि जे एल्बम ते नज़र पियसि। फुरताई सां ईअं खटताऊं थी पई ॼण घणी ॻोल्हा खां पोइ का विञाइजी वियल शइ मिली वई हुजेसि। इहो मुंहिंजो फितरी रद अमल हुयो। यादुनि जा कई गुम थियल लम्हा ई त बंदि हुयसि उन एल्बम में। इहो एल्बम मुंहिंजे जीवन जी कुल काइनात हो। उन एल्बम खे हिकु लम्हे लाइ बि पाण खां परे न कंदो हुयसि। ज़िंदगी जे हसीन ऐं अणविसरंदड़ यादुनि जा साह सिबियारा मंज़र महफ़ूज़ हुया उन एल्बम में। जॾहिं बि मन जी मंदकाई ऐं उॿाणकाई महसूसु कंदो हुयसि त एल्बम खोले ॾिसंदो हुयसि। एल्बम जी हर तस्वीर मूंसां ॻाल्हाईंदी हुई, गुज़री वियल लम्हनि जा मंज़र वरजाईंदी हुई। मन जी मुंझ लही वेंदी हुयमि। हू एल्बम खणी खट ते अची वेठी ऐं एल्बम जी तस्वीरनि में ॼण त विञाइजी वई ऐं मां संदसि सुंदर मुख में अखियूं अटकाए यादुनि जे कोकाफ़ में हलियो वियसि। फ़ाती ऐं मां ॻोठ जे प्राइमरी स्कूल में गॾु पढ़ंदा हुआसीं। वेंदा बि हिक ई बेंच ते हुआसीं। हिन जो घरु असांजे घर जे भरिसां ई हो। ज़ात कबीलो त साॻियो हो, पर साणनि नानाणे या ॾाॾाणे लछ वारी वेझी माइटी न हुई। ज़ात साॻी हुई, पर पाड़ो अलॻि हो। उन करे मिटनि माइटनि वारो कुर्ब जो तअलुक़ त हुयो, पर संगतियुनि परतियुनि अॼल गॼल न हुआसीं। ॿिए दर्जे खां गॾु पढ़ंदा हुआसीं। हू नंढे हूंदे खां ई ॾाढी सादी, मासूम ऐं ख़ूबसूरत हुई। उनजो बि तर मां ज़रूरत खां वधीक ज़िद्दी हरकती हुयसि। बाहि ऐं पाणी वांगुरु तबियतनि में हिक ॿिए जो ज़िद हुआसीं। मां खेसि घणो चढ़ाए तंग कंदो हुयुसि। कॾहिं कॾहिं त भॼी बि न सघंदी हुई त वरी रोई पवंदी हुई ऐं मां खेसि परचाईंदो हुयुसि। उन हूंदे बि ॿियनि ॿारनि जी भेट में मूंसां घणी लॻंदी हुयसि। हू जॾहिं चिड़ी पवंदी हुई त वधीक ख़ूबसूरत लॻंदी हुई। वॾियूं कजलियूं अखियूं फुटारजी वेंदियूं हुयसि, नासूं टिड़ी पवंदियूं हुयसि ऐं गिटनि में गुभ पइजी वेंदा हुयसि। मां खेसि चढ़ाइण जा वझ पियो ॻोल्हींदो हुयुसि। मास्तर जॾहिं क्लास रूम मां ॿाहिरि वञणु लॻंदो हुयो त मां उथी बीह चवंदो हुयसि, साईं, फ़ाती जा खोड़ा कचा आहिनि, खेसि खोड़ा पका करायां? ऐं मास्तर कंध आकार में धोणे ॿाहिरि निकिरी वेंदो हो त मां फ़ाती लाइ ॼण त मास्तर बणिजी वेंदो हुयसि। चवंदी हुई, एक ॾूं मां यकदमि वराणींदो हुयसि, फ़ाती, चाॾी भञ तूं, मखणु खावां मां, लस्सी पी तूं। हू मूं ॾांहुं कावड़ मां ॾिसंदी हुई, पर कुझु ई न सघंदी हुई। मां खेसि चवंदो हुयुसि, हा फ़ाती, अॻिते खोड़ो ॿुधाए। हू हॿकंदे चवंदी हुई, 2 ॾूं 4। उनखां अॻु जो हू खोड़ो अॻिते ॿुधाए। मां तड़ तकड़ में चवंदो हुयसि, फ़ाती, मां तुंहिंजो यार। हू कावड़ में तपी ॻाढ़ी थी वेंदी हुई ऐं पुठीअ ते मुकूं हणी कावड़ मां चवंदी हुई, तूं किनो आहीं, किनो थो ॻाल्हाईं, मां अॻिते तोसां खोड़ा पका न कंदी हुअसि। मां खेसि परचाईंदे चवंदो हुयसि, न फ़ाती, ईअं न चओ। पोइ ईअं छो थो चवीं? मां को छोकिरो त न आहियां जो तूं। हू रोअण हारकी थी वेंदी हुई
चङो चङो अॻिते ईअं कोन चवंदसि। हिकु भेरे नाए जो खोलो पे ॿुधायो। जॾहिं चयाई नाए ना एकासी त मूं झटपट चयो, फाती ॿिली तुंहिंजी मासी। हू यकदमि किताब ठपे रुसी वेही रही। चयोमांसि फाती, मूं बसि कई, भला हाणे 15 जो खोलो ॿुधाए। हू इनकार करे छॾींदी हुई ऐं मां कूड़ मां चवंदो हुयसि, साईं ओ साईं फाती खोला नथी ॿुधाए। ऐं हू साईं जे डप खां मुंहिंजे वात ते हथु रखी चवंदी हुई, ॿुधायां थी, पर तूं मश्करी न कर मूंसां। नथो करियां, ॿुधाए। हू अखियूं बंदि करे ॿुधाईंदी हुई। 1-15 मां तुर्त वराणींदो हुयसि, फाती ॾाढो तुंहिंजो ॾंदरो। मां खोड़नि जा शाइरी वांगुरु काफ़िया मिलाए खेसि चढ़ाईंदो हुयसि। अॼु मां शाइर आहियां, शाइरी में काफ़िया रदीफ़ मिलाए गीत गज़ल ऐं वायूं लिखां थो, पर मुंहिंजी शाइरी सां काफ़िया मिलाए चिड़ाइण वारो को बि न आहे। सोचां थो काश नंढपण जा उहे ॾींहं वरी मोटी अचनि। मां छिरक भरे फातीअ जी यादुनि जी कोहिड़े मां निकिरी कमरे में मोटी आयसि। हिन ॻाल्हायो पिए, करीम तस्वीरुनि खे केॾे न प्यार ऐं पाॿो मां सांडे रखियो अथई। हीअ तस्वीर ॾे जेका पाण स्कूल जे क्लासरूम में छिकराई हुई। मां खोड़नि जो किताब अॻियां झले बीठी आहियां ऐं तूं? हा फाती, इहे तस्वीरूं ई त मुंहिंजी कुल पूंजी आहिनि। हिननि सां ई त माज़ी जो ख़ुशगवार यादुनि सां जुड़ियल रहंदो आहियां। मूं डांस ॾिठो हिन रुणू पे ऐं रए जे प्लान सां अखियुनि मां टिमी पे लुड़कनि खे उगियो पे। मूं को बि रद्द अमल ज़ाया न कयो ऐं खेसि रोई हाव जो ॿार हल्को करणु ॾिनो ऐं मादीअ जे यादुनि में ॿीहर गुम थी वियसि। 5 दर्जो पास करण खां पोइ फाती जे माइटनि खेसि वधीक पढ़ाइण बदिरां घर में विहारे छॾियो ऐं मूं शहर जे हाई स्कूल में दाख़िला वरिती हुई। तोड़े जो मिलणु जुलणु घणो घटिजी वियो हो, पर असांजे दिलनि में प्यार जो वलियूं सदाईं सायूं रहियूं। कॾहिं कॾहिं हू असांजे घर ईंदी हुई, मन जी मुंझ लही वेंदी हुई। मूं इंटर पास कई। फाती जे चवण ते अम्मा ऐं बाबा खे संदसि संग जी घुर करण लाइ संदनि घर मोकिलियो। संदसि पीउ अम्मा ऐं बाबा खे इहो चई मोहलत घुरी त अदा तव्हां लाइ लख इज़तूं आहियूं, पर ॿई अञा नंढा आहिनि। असां बि दिलि मन जांचे पोइ वरंदी ॾींदासीं। उन ॻाल्हि खे 2-3 साल गुज़री विया हुया। मूं ग्रेजुएशन करे छॾी हुई ऐं नौकिरी लाइ हथु पेर पियो हयो। हिकु ॾींहुं फाती असांजे घर आई, ॾाढी ख़ुशि पई लॻी। मुर्कंदे चयुमि, फाती अॼु त ॾाढी ख़ुशि पई लॻी। हा करीम, ॻाल्हि आहे बि त ख़ुशि थियण जहिड़ी। हिन वराणियो, ॿुधाईंदे कोन? मूं उतावली मां चयो, ॻाल्हि ई अहिड़ी आहे जो तुंहिंजा समूरा थक लही वेंदा ऐं झोल ख़ुशियुनि सां भरिजी वेंदई। हिन तजसुर वधाए छॾियो हो। पोइ ॿुधाए न, तड़पाई छो पई? मूं मिंथ वारे लहजे में चयो। न बाबा, ईअं कीअं ॿुधाइबी? हिन जे लहजे में शरारत हुई। पोइ भला कीअं ॿुधाइबी? उन लाइ तोखे मिठाई खाराइणी पवंदी। बसि ॻाल्हि बि एतिरी? तूं केतिरी मिठाई खाईंदे? 2-3 किलो मिठाई त हुजे न। हिन टहक ॾिनो। छो एतिरी मिठाई भित तां बुरके घर वारनि खे खाराईंदे छा? मूं बि जवाबी टहक सां वराणियो। गुड़ वारी मिठाई ते तो बि ॻाल्हि ॿुधी सा ॿुधी। ठीकु आहे बाबा, तूं जेतिरी मिठाई चवंदे तोखे मिलंदी। हाणे त ॿुधाए खणी। मूं हार मञींदे चयो। हिन ऊनू साह खणी मूं ॾांहुं वराणियो त करीम, तो लाइ सुठी ख़बर आहे त बाबा जंहिं हिन वक़्त ताईं मुंहिंजो संग ॾियण खां नटायो पे सो मस राज़ी थियो आहे। वाक़ई बि फाती? मूंखां ख़ुशीअ मां छिरक निकिरी वियो। हा करीम, पर हिन जुमिलो अध में छॾे ॾिनो। पर छा फाती? मूं हैरत मां चयो। उन लाइ बाबा हिकु शर्त बि रखियो आहे। शर्त? हा करीम, शर्त इहो आहे त जेसिताईं तोखे का नौकिरी न मिलंदी तेसिताईं पंहिंजी शादी न थी सघंदी। मां सोच में पइजी वियसि। हिन ॿीहर ॻाल्हायो। करीम, तूं ग्रेजुएट आहीं, पोइ ॿिया सभु ख़फ़ा छॾे जल्दी नौकिरी वठण जी कोशिशि कर न। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं कई साल गुज़री विया आहिनि। फाती पिणस जे टुटल वाइदे जी चास ते टंगिजी 3 ॿारनि जी माउ बणिजी वई आहे, पर मां अॼु बि नौकिरी जे पुठियां ईअं पियो डुकां ॼण त। बसि दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे? उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे इन YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे पिणु दॿाईंदा,
त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिनखे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। पाण जल्दी मिलंदासीं ईंदड़ नई कहाणी में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह भाई।